अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। कंदकोट में एक्सीएन सेप्को निसार अहमद बलोच जे अॻुवाणीअ में शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वापडा टास्क फोर्स साण करे बिजली चोरनि ख़िलाफ़ छापा हया विया। शहर जे सिटी बेकरी ते छापो हणी डायरेक्ट बिजली हलाइण ते मथस 1 लख रुपया ॾंड विधो वियो। उन मौके ते एक्सीएन सेप्को निसार अहमद बलोच मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कंदकोट शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली चोरनि ख़िलाफ़ ऑपरेशन वधीक तेज़ कयो वेंदो।